1299 ईस्वीअ में अलाउद्दीन जो लश्कर सिंध में दाख़िल थियो ऐं सिंध में क़त्ल व गारतगिरी कंदो रहियो। हालात खे ॾिसंदे सुमरन हाकिमनि पंहिंजो साम्हूं कच्छ भुज ते राज कंदड़ अबड़नि ॾांहुं मोकिले ॾिनो। दोदो उन जंग में बहादुरी सां विढ़ियो ऐं विढ़ंदो नेठि शहीद थी वियो। मां आहियां शेरल बुखारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो द हिस्ट्रिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल। लाड़ जी धरतीअ में दफ़न सवी तारीख़ी माग, अॼु बिन खिते जी तारीख़ तहज़ीब रहणी कहणी तोड़े साणनि मनसूब किस्सनि ऐं कहाणियुनि जा साखी बणियल आहिनि। अहिड़नि ई क़दीम आसारनि मां लाड़ जे ज़िले बदीन जो हिकु तारीख़ी माग रूपा माड़ी पुण आहे। सिंध जे मशहूरु दास्तान दोदो चनेसर जो तइल्लुक़ु पुण हिन माग सां आहे। सिंध में सुमरन जे हुकूमती दौर जो आगाज़ 1000 ईस्वीअ खां 1300 ईस्वी ताईं ॿुधायो वञे थो। हिन माग जी कहाणी पुण उन ई दौर खां शुरू थिए थी। रूपा माड़ी सिंध जे सुमरे हाकिम भूंगर बादशाह पंहिंजी राणी रूपा लाइ तामीर कराई हुई। उन ई करे ही माग रूपा माड़ीअ जे नाले सां मशहूरु थियो। जॾहिं त भूंगर बादशाह जो मरकज़ी तख़्तगाह विगह कोट हो। रूपा माड़ी जे तइमीर थियण खां अॻु हिन माग ते हिकु नंढड़ो शहर कंवरसर आबाद हो। हिन शहर जी का ख़ासि अहमियत न हुई, पर हिते कंवरसर जो हुजणु ऐं पोइ रूपा माड़ीअ जो जुड़णु माज़ीअ में हिन इलाइक़े जे ख़ुशहाल हुजण जी गवाही ॾियनि था। हिन इलाइक़े जो उन वक़्तु कच्छ ऐं भुज सां ज़मीनी ॻंढापो हो ऐं ॿिन्ही पासे माण्हुनि जी अचु वञु आम हुई। भूंगर बादशाह खे रूपा राणीअ मां हिकु पुटु चनेसर ॼाओ, जॾहिं त संदसि मरकज़ी तख़्तगाह विगह कोट में संदसि ॾाॾे पोटीअ ज़ाल मां दोदो ॼाओ। भूंगर बादशाह खे हिकु धीउ बाघल पुण हुई। 1288 ईस्वीअ में भूंगर बादशाह वफ़ात कई। चयो वञे थो त संदसि वफ़ात खां पोइ चनेसर तख़्त ते वेठो ऐं सुमरा हाकिमियत जो मरकज़ी तख़्तगाह विगह कोट खां फिराए रूपा माड़ी कयाईं। चनेसर जी हाकिमियत में विगह कोट ते दोदो राज कंदो हो, जॾहिं त हुकूमत जा ख़ासि फ़ैसिला ऐं फ़रमान रूपा माड़ीअ मां जारी थींदा हुआ। चयो वञे थो त चनेसर जी हुकूमत में इख़्तिलाफ़ उन वक़्तु पैदा थिया जॾहिं चनेसर भूंगर बादशाह जे वक़्त खां सुमरन जे सिपह सालार रहंदड़ सपड़ मां मुतमइन न हुअण करे खेसि हटाइण जो इरादो ॾेखारियो ऐं उन जे रद्द अमल में सुमरन में रूपा माड़ीअ जे राज लाइ इख़्तिलाफ़ पैदा थिया। उहे इख़्तिलाफ़ 1296 ईस्वीअ ताईं वधी वण थी विया। इख़्तिलाफ़नि जी शिदत ॾिसी चनेसर बादशाह तख़्त जी ज़िमेवारी पंहिंजे नामज़द कयल सिपह सालार शेख दाऊद जे हवाले करे अलाउद्दीन हाकिम ॾांहुं दांह खणी दिल्ली रवानो थियो ऐं खेसि पंहिंजी बादशाही बचाइण लाइ गुज़ारिश कई। जॾहिं त बदिले में अलाउद्दीन पारां चनेसर खां संदसि भेण बाघल जे संग जी घुर कई वई, जंहिंजी चनेसर हामी भरे वरिती। हिते उहा ॻाल्हि बि वाज़े थी कजे त हिन वाक़िए सां मनसूब अलाउद्दीन बाबति मुहक़क़नि में इख़्तिलाफ़ रहिया आहिनि। हिकिड़नि जो चवणु आहे त हिन वाक़िए सां वाबस्ता अलाउद्दीन खिलजी वियो, जॾहिं त ॿियनि मुहक़क़नि जी राय आहे त अलाउद्दीन खिलजी हिन वाक़िए खां अॻु थी गुज़रियो आहे। हिन वाक़िए सां वाबस्ता किरदारु अलाउद्दीन ख़्वारज़म आहे, जंहिंखे हितां जा माण्हू गुजर चवनि था। चनेसर जो अलाउद्दीन वटि वञण ऐं भेण जो संग ॾियण वारी ॻाल्हि ॿुधी दोदे सुमरे रूपा माड़ीअ जूं वाॻूं पंहिंजे वस करे वरितियूं ऐं पंहिंजी इज़त
ऐं नामूस ख़ातिर अलाउद्दीन जो मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो कयो। 1298 ईस्वीअ में अलाउद्दीन गुजरात ते कब्ज़ो कयो, जंहिंखां पोइ संदसि लश्कर जो रुख़ सिंध ॾांहुं हो। 1299 ईस्वीअ में अलाउद्दीन जो लश्कर सिंध में दाख़िल थियो ऐं सिंध में क़त्ल ऐं गारिदगिरी कंदो मुल्क खे लुटींदो फुरींदो अॻिते वधंदो रहियो। सिंधियुनि अलाउद्दीन जे लश्कर ते पंहिंजी सघ मूजिबि नंढा नंढा लश्कर ठाहे हमला कया ऐं पंहिंजे वतन तां क़ुर्बान थी पाण मल्हाईंदा रहिया। अलाउद्दीन जो लश्कर रूपामाड़ीअ ॾांहुं वधी रहियो हो ऐं चौधारी जंग में सुमरनि खे शिकस्त थी रही हुई। हालात खे ॾिसंदे सुमरनि हाकिमनि पंहिंजो साम्हूं कच्छ भुज ते राज कंदड़ अबड़नि ॾांहुं मोकिले ॾिनी, जॾहिं त रूपा राणी वञण खां इनकार कयो। अलाउद्दीन जे वॾे लश्कर ऐं संदसि ॾाढ खे ॾिसी दोदे जी दरबार जे कुझु माण्हुनि खे सलाह ॾिनी त अलाउद्दीन हाकिम खे बाघल जी जॻह ते कंहिं बानीअ जी बांह ॾिजे, जंहिंजे जवाब में दोदे हाकिम वरंदी ॾिनी त जेकॾहिं असां बाघल जी जाइ ते कंहिं बानीअ खे अलाउद्दीन जे हवाले कंदासीं त उहा बानी बि सॾिबी दोदे जी भेण। उन ॻाल्हि खे सुमरा हाकिमनि जे राज जे दाना भाॻो भान पंहिंजी शाइरीअ में आणे लाफ़ानी करे छॾियो। जर न खुटनि किंगरें राओ न गॾिन में, गोली वींदी गुज़रें त बि चवंदा दोदे भेण। भाॻो भान लाइ चयो वञे थो त दुनिया जी समूरी रिज़मिया शाइरीअ में तवील तरीन शाइरी भाॻो भान जी आहे, जेका हिन वाक़िए सां जुड़ियल आहे। अलाउद्दीन जो लश्कर जॾहिं रूपा माड़ीअ जे वेझो थियो त उन वक़्तु दोदे सुमरे पंहिंजे राज ऐं फ़ौज खे चयो त भली असां जंग में हारजी वञूं या मारिजी वञूं, पर जेके असांजा इख़्लाक़ी क़दर आहिनि से बरक़रार रहनि। रूपा माड़ीअ वटि जंग लॻी, दोदो जंग में पंहिंजा जवान माराईंदो रत रहंदो रहियो। हिन जंग में दोदे सां गॾु सोढा ऐं रेबारी पिणु विढ़िया हुआ। दोदो उन जंग में बहादुरीअ सां विढ़ियो ऐं विढ़ंदे नेठि शहीद थी वियो। चयो वञे थो त जॾहिं रत में लथपथ ज़मीन ते किरियल दोदे मथां अलाउद्दीन जे लश्कर जो सिपह सालार संदसि सीने ते लत रखी संदसि चहिरे खे पामाल करण लाइ हथ वधायो त चनेसर जेको उते मौजूदु हो संदसि गैरत जाॻी पई ऐं अलाउद्दीन जे सिपह सालार खे मारे छॾियईं ऐं पोइ अलाउद्दीन जे लश्कर हथां चनेसर बि मारिजी वियो ऐं जंग खां पोइ रूपा माड़ी हमेशह लाइ उजड़ी वई। हिन वाक़िए खां पोइ रेबारी क़बीले जे माण्हुनि दोदे जी सोग में कारो वेस ढकियो ऐं उहो सिलसिलो 7 सदियुनि ताईं हलंदो रहियो। रेबारियुनि जी उहा सूह रूपा माड़ीअ लाइ जुड़ियल कामेठी जे सरवाण लाड़ जे नाले वारे तारीख़दान अदीब सुमार शेख जी जुस्तजू ऐं सिंध जे नाले वारे कारोबारी समाजी शख़्सियत वली भाई जे तावन सां 70 ईस्वीअ वारे ॾहाके में ख़तमु कराई वई। रूपा माड़ीअ ते पहिरियों मेलो रूपा माड़ीअ लाइ जुड़ियल कामेठी जे सरवाण सुमार शेख जी कोशिशुनि ऐं वली भाई जे तावन सां 1960 वारे ॾहाके में लॻो। हिते उहा ख़ुशगवार हक़ीक़त बि ॿुधाइणु ज़रूरी आहे त रूपा माड़ीअ ते पहिरियों मेलो लॻाइण ऐं रेबारियुनि जे 700 सालनि ताईं हलंदड़ सूह खे ख़तमु कराईंदड़ वली भाई पाण चनेसर पोटो हो। हिन वक़्तु रूपा माड़ीअ ते साल में 3 भेरा मेलो लॻे थो। हिकु मेलो उते जा मक़ामी माण्हू दिसंबर या जनवरी धारे दोदे ऐं चनेसर जी मज़ार ते लॻाइनि था। ॿियो मेलो बदीन ऐं आसपास जा कच्छी सुमरा फेबरवरी जे पहिरीं हफ़्ते में
हर साल मल्हाईंदा आहिनि। जॾहिं त टियों मेलो आल पाकिस्तान सुमरा जमायत कुझु ई सालनि खां मार्च महीने में लॻाइणु शुरू कयो आहे। हिन उजड़ियल माॻ में दफ़न तारीख़ अॼु बि तसली बख़्श तहक़ीक़ जी मुंतज़िर आहे। अगर असांजी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल द हिस्ट्रिकल पॉइंट्स खे सब्सक्राइब कयो ऐं हुन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कयो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो जी ख़बर तव्हांखे मिलंदी रहे। अॻिली वीडियो ताईं इजाज़त ॾींदा शेर अल बुखारीअ खे। सिंध सलामत साथ।